नाज़रीन, सॼी सिंधिया मोरो में भी रमज़ान के भलारे महीने में बिजली की बदतरीन लोड शेडिंग सबब शहरी अज़ाब में वरतल आहिनि। जॾहिं त मुनाफ़े खुरनि वापारियुनि ऐं दुकानदारनि शयुनि जा अघ भी वधाए छॾिया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ सोलंकी। मोरो में रमज़ान के भलारे महीने में हथरादू महांगाई शहरनि जूं मतियूं मुझाए चेल चिबी करे छॾी। रमज़ान के भलारे महीने में मुनाफ़ेखोर वापारियुनि ऐं दुकानदारनि शयुनि जा हथरादू अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। गोश्त, मच्छी, मुर्गी, फ्रूट, भाॼियुनि समेत आम वाहिपे जे शयुनि जा अघ बीणा हुअण करे गरीब मज़दूर ऐं पोरियत तबिको सख़्त परेशान आहे। ॿिए पासे इंतज़ामिया हथरादू अघनि ते ज़ाब्तो न आणे सघी प्राइस कंट्रोल ऑफिसर ऐं मार्केट कमेटी जा अमलदार ख़ामोश आहिनि, जंहिं करे मुनाफ़ेखोर वापारी ऐं दुकानदार शहरनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटण ऐं फुरण में मसरूफ़ आहिनि। सिंध के अंदर जेका महांगाई कई वही है, उन महांगाई ख़ुसूसी जेका गरीब ऐं मज़दूर पोरियत माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी आहे। माण्हू वीचारा अॻे बि वेलो वेहनि था, वेलो खाइनि था, पर हींअर रमज़ान महीने जे करे जेका शइ 30 रुपया, 40 रुपया या 50 रुपया जेको सूफ़ मिलंदो हुयो, हींअर असां गाॾे वारे वटि मौजूदु आहियूं, उहो 100 प्लस 100 रुपए खां मथे सूफ़ जो किलो थो ॾिए। लिस्ट कंट्रोल करण वारा सब्जी मंडी में कोन था वञनि। बाक़ी फोटो सेशन के लिए असांजा ऑफिसर ऐं असांजा जेके प्राइस कंट्रोलर आहिनि उहे हिननि वटि अचनि था त भई मां थोरी हिन ते ॾंड हणी ऐं मथे खाना पूरी कनि था त भई असां तव्हांजे लाइ कानून में वॾो तव्हांजे लाइ आवाम जे लाइ कयो। को बि कोन्हे को हिते को बि कानून कोन्हे। हिते ॾिसो त 500 रुपया मच्छी, 600 रुपया, 700 रुपया मुर्गी थी वई आहे। आख़िरकार त माण्हू ग़रीब वर्गो काॾे वञे। एॾी महांगाई मां सम्झां थो त हिकिड़ी हांडी जो ख़र्चु आहे 2000 2500 थी वियो आहे। हाणे रेड़े वारो 500 कमाए 2-2500 किथां माण्हू घर जो ख़र्चु हलाए सघे थो। तव्हां वञो त रेक्सिस दुकान ते किथे खंडु कहिड़े रेट में आहे, अटो कहिड़े रेट में आहे, घी कहिड़े रेट में आहे। हिते भाॼियूं आहिनि त टमाटो किथे कहिड़े रेट में आहे, आलू कहिड़े रेट में आहे। इहो सिर्फ़ु 5 मिंट जो गेम हूंदी आहे, उहो लिस्ट लॻंदी आहे, हुन वञण खां पोइ लिस्ट गुम, वरी पंहिंजो कमु साॻो। मार्केट कमेटी जो मुख्ताकार ऐं एसडीएम जो कमु आहे त रमज़ान शरीफ़ में हेॾी खजूर आहे या चांहि आहे, वॾो रेट चढ़ियो पियो आहे। ग़रीब माण्हू 500 मज़दूरी कमाइण वारो हू छा रोज़ा छॾनि या पंहिंजे बचनि जे गुज़र सफ़र लाइ ये वॾी महांगाई हिते मुख्ताकार इंतज़ाम खे हींअर निकिरणु घुरिजे त बाबा इंतज़ाम रमज़ान जो घटि में घटि रमज़ान जो पैकेज में ॾियणु घुरिजे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुनाफ़ेखोर वापारियुनि ऐं दुकानदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे शयुनि जा मुनासिब अघ मुक़रर कया वञनि त जीअं गरीब मज़दूर पोरियत तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू बहितर तरीक़े सां ज़िंदगी बसर करे सघनि ऐं उहे मुनासिब अघनि ते शयूं ख़रीद करे सघनि। कैमरामैन जुमन सोलंकी ऐं गुलाम दस्तगीर सां गॾु मोरई अयाज़ सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।